अस्सलाम वालेकुम दोस्तों। मां उम्मीद कयां थो त तव्हां ठीक ठाक हूंदो, अल्लाह ताला जी अमान में हूंदो। अॼु जी वीडियो मां तव्हां जे लाइ तमामु घणी महिनत सां रिकॉर्ड करे रहियो आहियां ऐं इन वीडियो में इंशाअल्लाह तव्हां काफ़ी शयूं सिखंदो। अगरि तव्हां वटि चंद मिंट आहिनि त मुंहिंजी इन वीडियो खे थोरो तवजो ॾेई करे ज़रूरु ॿुधो। ॾिसो, तव्हां पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके अप्लाई न कंदा आहियो। हालांकि काफ़ी दफ़ा तव्हां इहो सोचींदा आहियो त ईअं करणु खपे ऐं उन खां पोइ वरी तव्हां पंहिंजे ई फ़ैसिले खां फिरी वेंदा आहियो। उहे ॻाल्हियूं थो कयां पियो तव्हां सां जेके तव्हांजी ज़िंदगी में तव्हां लाइ, तव्हांजे बचनि जे लाइ, तव्हांजी फैमिली जे लाइ, तव्हांजे पाड़े ओड़े जे लाइ तमामु बहितरीनु आहिनि। अॼु जी वीडियो खे थोरो मुकमल ॾिसण जी कोशिशि कजो। अगरि पसंदि अचे त हाणे सां ई वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। दोस्तो, तव्हांखे कोशिशि करणु खपे त तव्हां डेली जंहिं शइ में हुनर रखो था उन हुनर जे लाइ हिकिड़ो कलाकु तव्हांखे कढणो पवंदो। अगरि तव्हां पंहिंजे हुनर जे लाइ हिकिड़ो घंटो कढी उन हुनर खे अञा बहितरीनु करण जी कोशिशि कंदो, उन स्किल खे अञा पॉलिश करण जी कोशिशि कंदो, त मां सम्झां थो त तव्हां पंहिंजी ज़िंदगी में काफ़ी सारियूं कामयाबियूं हासिलु कंदो। अगरि तव्हां पंहिंजे स्किल ते कमु करणु नथा ॼाणो त यार, मां इंतिहाई माज़रत सां चवां थो, तव्हांखे पंहिंजे कामयाबी जो रस्तो ख़बर कोन्हे। अगरि कामयाबी जे रस्ते खे हासिलु करणो आहे, अगरि कामयाबी जे रस्ते ते निकिरी बि पिया आहियो ऐं चाहियो था त तव्हांखे कामयाबी मिले, त पोइ तव्हां उन शइ खे, जंहिं शइ जे लाइ पाण पतोड़े था, उन शइ जे लाइ डेली तव्हांखे हिकिड़ो कलाकु कढण जी तमामु घणी ज़रूरत आहे। ऐं जॾहिं तव्हां पंहिंजे कम जे लाइ हिकिड़ो कलाकु डेली कढंदो त मां यकीन ऐं दावे सां चई सघां थो त तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे काफ़ी सारो इम्प्लीमेंट, पंहिंजी ज़िंदगी में काफ़ी सारियूं इम्प्लीमेंट आणे सघो था, काफ़ी पंहिंजी ज़िंदगी खे बहितरीनु करे सघो था। अगरि तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे बहितरीनु करण जी कोशिशि भी कई त मुंहिंजो यकीन मञो, तव्हां हिकिड़े ॾींहुं तमामु घणा कामयाबु इंसान थी चुका हूंदो ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगी में उहो सोचियो बि न हूंदो, उहो मुक़ाम तव्हां सोचियो बि न हूंदो, उहो मुक़ाम तव्हांखे मिली वेंदो। काफ़ी दफ़ा असां अहिड़ियूं कामयाबियूं सोचींदा बि न आहियूं, लेकिन महिनत सां उहे शयूं मुमकिन हूंदियूं आहिनि। अगरि तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जे लाइ, पंहिंजे लाइ, पंहिंजी फैमिली जे लाइ कोशिशि कंदो, जंहिं शइ जो स्किल तव्हांजे अंदरि मौजूदु आहे उन खे इम्प्लीमेंट करण जी कोशिशि कंदो, उनखे हिकु कलाकु डेली ॾींदो, उनखे हिकु कलाक जे अंदरि डेली पॉलिश करण जी कोशिशि कंदो, त उहो स्किल वसी थींदो वेंदो ऐं उहो वसी स्किल हिकिड़े ॾींहुं तव्हांजे लाइ तव्हांजी ई कामयाबी जो सबबु बणंदो। मुंहिंजो नालो आहे सैयद अली वखार ऐं हिन चैनल खे सब्सक्राइब कयो। मां तव्हांजे लाइ बहितरीन खां बहितरीन सजेशन्स तव्हांजे लाइ सिंधी ज़बान में खणी ईंदो रहंदुसि। मुंहिंजो तमामु नेक तमन्नो ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।